बेरिया टाउन एहतजाज ऐं बंजड्रा वारे केसनि में हिफ़ाज़ती ज़मानत ख़त्म थियण खां पोइ जीएस सिंध महाज जो चेयरमैन रियाज़ चांडियो, ख़ालिक जोनेजो ऐं मुराद गबोल समेत 11 ॼणा दहशतगर्दी ट्रोल अदालत में पेश थिया। अदालत में वकील शहाब सरकी, मोहम्मद खान शेख ऐं रहमान महेसर समेत ॿियनि उबूरी ज़मानत जी दरख़्वास्त जमा कराई। अदालत पेश थियल 11 जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे 26 जून ताईं उबूरी ज़मानत ॾेई छॾी आहे, जॾहिं त हर केस जी ज़मानत 25,000 में कई वई। अदालत 12 जसम जे चेयरमैन रियाज़ चांडे ऐं संदन वकीलनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध एक्शन कमेटी पंहिंजे पुरअमन एहतजाज ऐं जुलूस जो बहितरीन इंतज़ाम कयो हो, जेको इंतज़ाम हुक्मराननि खे, पुलिस खे, रेंजर्स खे करणो हो, बैरिया टाउन जी गेट जे आॾो उन्हनि न कयो, पर पुलिस ऐं सरकारी सरपरस्ती में शरपसंदनि खे अंदरि वठी वञी ऐं अंदरि वेठल ॾोहारनि गॾियल हिकिड़ो क्रिमिनल एक्ट कयो, जंहिंजी असां स्टेज तां मुसलसल या पुरज़ोर अपील कईसीं त इन्हनि ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो। पर ॾोहारनि खे गिरफ़्तार करण जे बजाए असांजे मथां शैलिंग कई वई, फायरिंग कई वई, क़यादत खां वठी कारकुननि जे मथां केस कया विया ऐं तशद्दुद बर्पा कयो वियो। असांजी जदोजहद कल्ह बि पुरअमन हुई। अदा हाणे तक़रीबन 11 माण्हू आहिनि ऐं FIRूं 14 हुयूं, जंहिंमें असां बेलूं वरितियूं आहिनि उन्हनि 11 माण्हुनि जूं, ऐं उन जा नाला हाणे तव्हांखे असांजी टीम जेका आहे उहा सभिनी जा नाला तफ़सीली तव्हांखे ॿुधाईंदी। अॼु साईं ख़ालिक जोनेजो साहब जी 13 FIR में ज़मानत थी आहे ऐं गॾोगॾु रियाज़ चांडियो ऐं ॿियनि गुलशन कलमती, मुराद बलोच, जहांज़ेब, मोहम्मद अकरम, औरंगज़ेब, शेर खान, कुल 11 ॼणा हुआ। शहाब सरकी साहब जी टीम ऐं असां गॾु हुआसीं त उन में अब्दुल ख़ालिक जोनेजो साहब ऐं कलमती साहब, रियाज़ चांडियो साहब वारनि जी मजमूई तौर ते 11 ॼणनि जूं ज़मानतूं, जेके हर हिक जूं 25,000 रुपए जी ज़मानतूं मंज़ूर कयूं वियूं आहिनि। दहशतगर्दी ट्रोल अदालत मां उबूरी ज़मानत हासिल कंदड़नि में रियाज़ चांडियो, ख़ालिक जोनेजो, गुलशन कलमती, मुराद बख्श गबोल, जानज़ेब, जानशेर खान, अली हसन, औरंगज़ेब, मोहम्मद मुनवर, दाद करीम बलोच ऐं मोहम्मद अकबर शामिल हुआ। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, CTV न्यूज़, कराची।